न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अफ़सोसनाक खबर नाज़रीन असां शेयर कंदासीं। वगण खां अब्दुल सत्तार मुगेरी जी रिपोर्ट मूजिब वगण गुज़रियल रात मीरो खान लॻ छुरा हणी बेदर्दी सां क़त्ल कयल टैक्सी ड्राइवर अब्दुल हक चांडियो जे वारिसनि ऐं ॻोठाणनि शहरियुनि पारां कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ जी फरहमी लाइ मक़तूल जो लाश इंडस हाईवे ते रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबब मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मक़तूल जे भाउ अब्दुल नबी चांडियो, मोहम्मद अली चांडियो, माशूक चांडियो ऐं ॿियनि जो चवणु हो त असांजो नौजवान शहर में टैक्सी हलाईंदो हो, जंहिंखे गुज़िरियल राति 3 ॼणा टैक्सी किराए ते काहे हलण लाइ वठी विया, जंहिं बाद खेसि मीरो खान थाणे जी अध ॻोठ बुंबो चांडियो वटि टैक्सी फुर करण जे दौरान खेसि छुरा हणी ऐं घुटा ॾेई क़त्ल करण बाद संदसि लाश रोड ते उछलाए संदसि टैक्सी कार काहे फरार थी विया। जॾहिं त लॻल धरणो 4 कलाकनि बाद एसएसपी कंबर शहजाद कोट बशीर बिरोई नौजवान जे क़त्ल जो नोटिस वरितो आहे। संदसि ख़ासि हिदायत ते मक़तूल नौजवान जे वारिसनि खे इंसाफ़ जी संदसि मर्ज़ी मुताबिक़ केस दाख़िल करण ऐं कातिल गिरफ़्तार करण जो यकीन ॾियानी कराई आहे, जिन एसएसपी मथां मुकमिल एतमाद कंदे धरणो ख़त्म कयो आहे। मक़तूल नौजवान जा कातिल कुझु ई ॾींहनि में गिरफ़्तार करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वेंदो। एसएचओ वगण महदी रज़ा टालपुर।